अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी अॼु हिकु बहितरीन अपडेट आंदी आहे। छा नेक्स्ट एपिसोड में मूसा वाकई भावल जो साथ ॾींदो ऐं मीर जे ख़िलाफ़ सिजावल जे ख़िलाफ़, या वरी भावल जी इहा ऑफर मूसा ठुकराए छॾींदो? मूसा जे अॻियां भावल आख़िर छो वञी झुकियो ऐं छाजे करे भावल मूसा खे इहा मदद घुरण जी कोशिशि कयईं त तूं असांखे साथ ॾे मीर ऐं सिजावल जे लाइ, जॾहिं हू हिक ॿिए खां कावड़ियल आहिनि मूसा ऐं भावल। पोइ बि इहो वाक़ियो छो थियो? छा वक़्त जे चवण ते या भावल पंहिंजी सोच ते मूसा खे पुराणो मिट सम्झी करे वञी इहा मदद घुरी? ऐं नवाब ख़ान जेका मदद ॾियणु चाहे थो भावल खे, छा भावल उहा मदद क़बूल कंदो ऐं वक़्त छा कंदो? नवाब ख़ान कहिड़ो क़दम खणण वारो आहे? ऐं हाणे नेक्स्ट एपिसोड में शेर अली कहिड़ो क़दम खणण वारो आहे? इन नंढड़े वीडियो में सॼी अपडेट ॾींदासीं दोस्तों तव्हांखे। हीअ नंढड़ी वीडियो में वॾी अॼु अपडेट आहे, काफ़ी सारियूं ॿियूं ॻाल्हियूं बि तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पोइ किस्त में मां ॿुधायो तव्हांखे भावल, मूसा, नवाब ख़ान, शेर अली इहे सभई सिजावल जा दुश्मन आहिस्ता आहिस्ता थी वेंदा ऐं हिकु पासे थी वेंदा ऐं सिजावल जे लाइ हाणे वेल पैदा थींदो। तव्हां ॾिठो ईअं सिजावल वटि सिर्फ़ु हिकिड़ो मोरो आहे, उहो आहे मीर, ऐं जेको आहे होॾो भरपूरी ख़ल्क़ आहे। पोइ किस्त में मां इहो ॿुधायो त मूसा खां नवाब ख़ान मदद घुरी आहे सिजावल खे काउंट करण जे लाइ, ऐं मूसा उन खे चयो त छाजे करे। लेकिन हाणे अचण वारी एपिसोड जी ॻाल्हि कंदा हलूं दोस्तों। अचण वारी एपिसोड में पहिरीं ॻाल्हि त वक़्तु जॾहिं हाणे ऑफर ॾिनी भावल खे त असां मदद घुरंदासीं नवाब ख़ान खां, जंहिंजे करे वक़्तु भावल चयो न, ईअं नथो थी सघे, मां दुश्मन हिकिड़े कंहिं दुश्मन जे लाइ ॿिए दुश्मन वटि मां न वेंदुसि, तूं वञे त वक़्तु भली वञ। पोइ अहिड़े हिसाब सां वक़्तु वेंदो उते ऐं मिली करे नवाब ख़ान खां सिधी इहा हक़ीक़त कंदो। नवाब ख़ान त अॻे ई तयारु आहे इहो कमु करण जे लाइ। लेकिन नेक्स्ट एपिसोड में मूसा खे बि अर्ज़ु करे चुको आहे नवाब ख़ान त तूं सिजावल ख़ान खे काउंट कर। जॾहिं हाणे हीअ ॻाल्हि ईंदी त पोइ मूसा खे बि चवंदो हाणे त ॻाल्हि सही आहे न, हाणे ॾिस भावल सां बि हेॾो ज़ुल्म थियो आहे, तूं साथ ॾे त सिजावल खे क़ाबू कयूं। लेकिन मूसा चवंदो जॾहिं तुंहिंजो दुश्मन भावल बि आहे, सिजावल बि आहे, तूं हिकिड़े दुश्मन जे करे ॿिए दुश्मन जी मदद छो थो करें? ऐं मूसा खे डाउट पइजी वेंदो आहे ऐं परेशान थी वेंदो आहे त हीअ शैतानी करे थो, विढ़ाइणु चाहे थो नवाब ख़ान। लेकिन नवाब ख़ान चवंदो आहे भावल जेको आहे मुंहिंजे ॻोठ जो आहे त मुंहिंजो दुश्मन, लेकिन मुंहिंजे ॻोठ जो माण्हू आहे। सिजावल जेको आहे ॿिए इलाइक़े जो माण्हू आहे, उहो असां सां हिते विढ़े थो, मुंहिंजे ॻोठ वारनि सां विढ़े थो। मां इन जे लाइ जेको आहे भावल जी मदद करणु चाहियां थो। यानी हू ॻाल्हि घुमाईंदो फिराईंदो जीअं मूसा जे दिमाग़ में ॻाल्हि बि आहियां त वाक़ई नवाब ख़ान सचो आहे पंहिंजे ॻोठ वारनि जे लाइ। लेकिन मूसा सम्झी चुको आहे चाल खे, हे दुश्मन पाण में विढ़ाए माराईंदो ऐं पाण ई ताड़ियूं वॼाईंदो। नवाब ख़ान मूसा सम्झी चुको आहे इन ॻाल्हि खे ऐं वक़्तु बि वञी मदद घुरी नवाब ख़ान खां। अहिड़े हिसाब सां पोइ भावल सोचे सोचे सिधो मूसा सां उनजी मुलाक़ात थी वेंदी आहे ऐं मूसा खे चवंदो त मुंहिंजी तूं मदद कर। ऐं मूसा चवंदो मां कहिड़े हालनि में चाचा तुंहिंजी मदद कयां, तूं मूंखे बि धिकारे छॾियो, मां तोखे चयो मां तुंहिंजे दर ते कॾहिं न ईंदुसि, लेकिन अॼु तूं मूंखां मदद घुरी थो, इहो सही न आहे। मीर बि जेको आहे कमु ग़लति त कयो आहे, लेकिन मीर तुंहिंजी धीउ जो, राणी जो जेको आहे मुड़ुसु आहे, उन खे तूं मारे नथो सघें, बेवा नथो करे सघें, पोइ बि नुक़सानु तोखे आहे। जंहिंमें भावल चवंदो मदद करणी थी त मदद कर मूसा, बाक़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर, भली मदद न करणी थी त न कर, करणी थी त मदद कर, वधीक तुंहिंजी मर्ज़ी, मां तो वटि हली आयो आहियां। मूसा चवंदो चाचा मां तुंहिंजी ज़रूरु मदद कंदुसि, बिल्कुलु मदद कंदुसि, तूं मूं वटि आयो आहीं, मुंहिंजो वॾो आहीं, मोहसिन आहीं मुंहिंजो, मां तुंहिंजी मदद कंदुसि। अहिड़े हिसाब सां भावल जी हामी मूसा भरींदो। लेकिन ॿी ॻाल्हि तरफ़ इहा त हाणे जेकी सिजावल खे धमकी ॾेई आयो भावल, मां तुंहिंजे घर में गिरदुसि, तोखे मारे, मां राणी खे हितां वठी वेंदुसि, मीर खे बि मारे तुंहिंजे घर में ज़रूरु गिरदुसि, इहो करे ॾेखारींदुसि। हाणे सिजावल खे त गुस्सो अची वियो, सिजावल पंहिंजा माण्हू तैनात कंदो, वधाईंदो, जंहिंजे करे हाणे जेको आहे उहो वाइदो बि पूरो करिणो आहे भावल खे, इन जे करे हू मदद मूसा खां घुरी रहियो आहे। हुनखे ख़बर आहे इहो मूसा ई क्रेक आहे जेको जंहिंजे बि घर में घिरी सघे थो ऐं मूसा ई इहो कमु करे सघे थो। पोइ छा कंदो दोस्तों, मूसा ऐं नवाब ख़ान जा कुझु वाठा वक़्तु भावल मतिलबु ॿ टे तरफ़नि खां गॾिजी करे सिजावल ख़ान जे घर में घिरण जी कोशिशि कंदा, हमिलो करण जी कोशिशि कंदा, जीअं राणी खे ई तव्हां असां कढी खणी वञूं।
नवाब खान जा वाठा भी कोशिशि कंदा हिकु न ॿियो दुश्मन मरे त भली मरे। नवाब खान सम्झाए छॾींदो बख़्त खे बि जे बंदूक तोखे बावल खे हणणी आहे हणी छॾिजांइ, नालो बि थींदो सिजावल जो ऐं मीर जो। कहिड़ो बि दुश्मन तुंहिंजे साम्हूं अचे उनखे ठोके छॾिजांइ, असांखे जाॾो मरे असांजो फ़ाइदो आहे, हेॾो मरेनि चाहे होॾो मरेनि। ऐं बख़्त बि इहा कोशिशि कंदो लेकिन मूंसां गॾु हूंदो। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो सिजावल हाणे पंहिंजी सिक्योरिटी वधाईंदो, टाइट कंदो। होॾां वरी शेर अली बि फुल तयारी में आहे। शेर अली खे ख़बर आहे त सिजावल कॾहिं बि हिनजो ठाह नथो कराए सघे, लेकिन हालांकि सिजावल पंहिंजी जात सही आहे, सिजावल ख़ान हक़ ते आहे, शेर अली नाहक ते आहे, नवाब खान बि नाहक ते आहे, भावल बि ग़लति साइड वञी रहियो आहे। सिजावल इहो चाहे थो त ॿ धुरियूं ठही वञनि, जहिड़ा ख़तमु थी वञनि, नवाब खान इन्हनि खे मराए दुफ़ कराईंदो, लेकिन को इन जी ॻाल्हि सम्झे नथो। शेर अली त अञा नथो सम्झे। अहिड़े हिसाब सां दोस्तो जे हाणे इन्हनि हमलो कयो सिजावल खान जे घर जे मथां त वॾो हाणे गंद थींदो ऐं इहा ई पंहिंजी पूरी कोशिशि कंदा त कहिड़े बि तरीक़े सां असां हमलो करे दुश्मन खे दफ़ा टांडा ॾेई छॾियूं। लेकिन नेक्स्ट एपिसोड में ही कमु थियण वारो आहे ऐं तव्हांखे काफ़ी ॿी बि अपडेट मां ॾियण वारो आहियां इन वीडियो में। ऐं पोइ दोस्तो शेर अली बि इन शइ जो फ़ाइदो खणी सघे थो। नवाब खान खे त जाड़ो कारो फ़ाइदो आहे, भावल मरे या मूसा मरे या मीर मरे या सिजावल मरे या भली बख़्ती छो न मरे त उन जो फ़ाइदो आहे। जहिड़े में हमिलो कंदा ज़रूरु कंहिंखे न कंहिंखे नुक़सानु अचिणो आहे न थोरो घणो। लेकिन शेर अली खे जॾहिं मीर खे जॾहिं सिजावल खे ख़बर पवंदी, मूसा बि इन्हनि सां गॾिजी वियो आहे, मूसा असांजे घर जे मथां हमले जी कोशिशि कई आहे, इहो मूसा हिन सां ॿधलु आहे। पोइ उन्हनि खे वॾी कावड़ लॻंदी ऐं मूसा खे वार्निंग ॾियण जे लाइ मीर वॾी कोशिशि कंदो, सम्झाईंदो पंहिंजे दोस्तनि सां गॾु। ऐं दरिया खान खे बि चई चुको आहे, लेकिन वरी बि चवंदो त मूसा खे सम्झाए, हाणे मूसा लाइ मां रिआयत न कंदुसि। पहिरियों मूंखे मूसा चवंदो तूं नवाब खान जी कच्छ में वेठो आहे, हाणे उहो मूसा पाण वञी नवाब खान जी कच्छ में वेही रहियो आहे ऐं असांखे हाणे ताना ॾियण वारो, हाणे असांजे जे ख़िलाफ़ु थी बीठो आहे, दुश्मन सां गॾु बीठो आहे। ऐं मीर खे बि इन शइ जो गुस्सो लॻंदो, सिजावल खे त गुस्सो लॻणो ई लॻणो आहे। लेकिन मूसा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन लाइ इहो कमु करे रहियो आहे, हुनखे नवाब खान जो एतबार खटिणो आहे। पोइ जेको हुन सां भरिसां वेही नवाब खान खे कंदो किटली ऐं उन जी खॾा खोटींदो ऐं सॼणनि खे ॿुधाईंदो, दुश्मन खे दुफ़ कराईंदो वेंदो आहिस्ता आहिस्ता, जीअं उॾई कंहिं काठी खे खाईंदी आहे। अहिड़े हिसाब सां हाणे इहो कमु तॾहिं मूसा सॼणनि जे ख़िलाफ़ु थी बीठो आहे, लेकिन भावल जी मदद कंदो। तव्हां ॾिसो दोस्तो अन क़रीब न वक़्त जी जॻह ख़तमु थी वेंदी भावल वटि ऐं मूसा जे लाइ वरी भावल वटि आहिस्ता आहिस्ता इज़त वधी ईंदी ऐं भावल वरी मूसा जी साॻी इज़त करणु लॻंदो जीअं पहिरियां कंदो हुयो। ऐं वक़्त जा जॾहिं पोल पधरा थींदा इहो मूसा ई पोल पधरा कंदो। वक़्तु चोरी चोरी मिलणु ईंदो आहे न नवाब खान सां। पोइ जेको आहे भावल जॾहिं असलियत ज़ाहिर थींदी त वक़्त जी जॾहिं असलियत ज़ाहिर थींदी त भावल उन खे घणा हिकु पासे करे छॾींदो। लेकिन हू सरियाम पोइ विढ़ंदो नवाब खान सां गॾिजी करे वक़्तु भावल सां, ऐं भावल खे बचाइण जे लाइ मैदान में हूंदो मूसा ऐं ॿिया दोस्त। इहो ई मीर अॻिते हली भावल खे कमु ॾेई सघे थो। जॾहिं भावल जा भाइटियो ख़िलाफ़ु थींदो त इहो मीर ॾाटो आहे हुनजो, इहो ई राणी जे चवण ते भावल जो साथ अॻिते हली ॾेई सघे थो। फ़िलहालु इन वक़्त खे थोरो वॾो टाइम पियो आहे, वॾे बाद जी इहा ॻाल्हि आहे। लेकिन ॿी ॻाल्हि इहा त शेर अली बि इन शइ जो भरपूर फ़ाइदो खणंदो ऐं सिजावल खान जी त इहा ई कोशिशि आहे मां इन ॿिनि धुरनि खे ठाहे छॾियां, इहे पाण विड़ी माया थींदा, फ़ाइदो को कोन्हे। ऐं भावल त उठ जो उठ आहे, उन का ॻाल्हि न सम्झी ऐं भावल इहा ई ॾिसी मीर खे अञा सफ़ा सुॼी वियो, कावड़जी वियो सिजावल जे मथां। तुंहिंजे दुश्मन खे छो पनाह ॾिनी अथई? बाबा दुश्मन तुंहिंजो आहे न, हुनजो दुश्मन न आहे, हुन पनाह ॾिनी आहे। ऐं कॾहिं तूं बि पनाह ॾींदो आहीं दुश्मननि खे, सिजावल जे दुश्मननि खे, ऐं कॾहिं नवाब खान ॾींदो आहे हिकु ॿिए जे दुश्मननि खे। इन जे करे त हाणे भावल खे लॻी वई गुस्सो ऐं नवाब सिजावल जी इहा कोशिशि हुई त हिन खे ॻाल्हियुनि में कहिड़े बि तरीक़े सां काउंट कयां, हिते विहायां ऐं हीअ ॻाल्हियूं असांजूं ॿुधे मन इन्हनि जो ठाह थी वञे। लेकिन भावल इहा ॻाल्हि न सम्झी, भावल जे ज़हन में न वेठी, छो त भावल जे कुल्हे ते वेठो आहे वक़्तु जहिड़ो शैतान, ऐं हू शैतान जेको आहे कीअं चाहींदो त अहिड़नि जो ठाह थी वञे। इन जे करे भावल हिकिड़ी बि ॻाल्हि सिजावल जी न ॿुधी, वियो वार्निंग ॾेई मोटी आयो।
हाणे पंहिंजी ही पूरी तयारी कंदा, मूसा बि तयारी कंदो। दोस्तो हाणे जंहिं टाइम ही अगरि हमिलो हिननि कयो सिजावल जे ॻोठ जे मथां त राति जो कंदा, ॾींहं जो ही कॾहिं बि न कंदा। सभु गॾिजी 2-3 तरफ़नि खां सिजावल जे ॻोठ जे मथां हमिलो कंदा, लेकिन जेतिरी ही अफ़वाह ॿुधाइनि था एतिरो हमिलो नथो बि थी सघे। ठीकु आहे दोस्तो, इन जो एतबार तव्हां न कयो। ऐं जीअं वरी कंहिं चवंदा आहिनि हीअं कंदासीं, दुफ कंदासीं, ॻोठ तबाह कंदासीं, लेकिन हिकिड़ो ठका हणी वरी ॿी कुंड खां निकिरी वेंदा आहिनि। इहा इन ड्रामे जी असलियत बि आहे, इहो बि तव्हां यादि करे छॾियो। तव्हां इन इंतज़ार में हुजो को वॾो खून ख़राबो थींदो, ईअं बि न आहे। बसि हिकिड़ी कहाणी ॿुधाइणी आहे, ॾेखारिणी आहे त ईअं बि थींदो आहे। लेकिन काफ़ी माण्हू सोचींदा रहंदा आहिनि त यार हीउ छा थी रहियो आहे, इहो ई कुझु थी रहियो आहे। तकरार ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो आहे, बहितरीनु सोप सीरियल आहे। हिन टाइम हिन वक़्त जे हिसाब सां हिकु बहितरीनु सोप सीरियल हली रहियो आहे। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हर वीडियो जेको आहे, हर तकरार ड्रामे जी एपिसोड हिकु महिनत सां ठहियलु हूंदी आहे। इन खे गौर सां ॾिसंदा कयो। इन जो जीअं हे करनि था तव्हां ईअं न कंदा कयो, लेकिन वीचार कंदा कयो। जेके इन्हनि में सुठियूं ॻाल्हियूं आहिनि उहे तव्हां पंहिंजे अंदरि अपनाईंदा कयो। जेके ड्रामनि में किनियूं ॻाल्हियूं आहिनि उहे पाण मुंहुं ॾिसो, असां त इहो कमु नथा कयूं हिन टाइम हिन दौर में ज़िंदगी पंहिंजी में। उहे किनियूं शयूं पंहिंजे जिस्म मां कढी छॾींदा कयो। सुठियूं ॻाल्हियूं जेको ड्रामनि में तव्हां ॾिसो उहो पंहिंजे जिस्म जे अंदरि फिट कयो, पंहिंजे इलाइक़े वारनि खे उहो सुठो कमु करे ॾेखारियो। लेकिन ई खून ख़राबो, कलाशन वग़ैरह खणी करे उहा दहशतगर्दी न मचाइजो जेको ड्रामनि में ॾेखारियो वेंदो आहे। इहो सच न हूंदो आहे, लेकिन हिकु सम्झाइणी हूंदी आहे। भावल आख़िर छो वञी झुकियो ऐं छाजे करे भावल मूसा खे इहा मदद घुरण जी कोशिशि कयईं त तूं असांखे साथ ॾे मीर ऐं सिजावल जे लाइ। जॾहिं हू हिक ॿिए खां कावड़ियल आहिनि मूसा ऐं भावल, पोइ बि इहो वाक़ियो छो थियो? छा वक़्त जे चवण ते या भावल पंहिंजी सोच ते मूसा खे पुराणो मिट सम्झी करे वञी इहा मदद घुरी? ऐं नवाब खान जेका मदद ॾियणु चाहे थो भावल खे, छा भावल उहा मदद क़बूल कंदो ऐं वक़्त छा कंदो? नवाब खान कहिड़ो क़दम खणण वारो आहे? ऐं हाणे नेक्स्ट एपिसोड में शेरली कहिड़ो क़दम खणण वारो आहे? इन नंढिड़े वीडियो में सॼी अपडेट ॾींदासीं दोस्तो तव्हांखे। हीअ नंढड़ी वीडियो में वॾी अॼु अपडेट आहे, काफ़ी सारियूं ॿियूं ॻाल्हियूं बि तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पोइ क़िस्त में मां ॿुधायो तव्हांखे भावल, मूसा, नवाब खान, शेरली इहे सभई सिजावल जा दुश्मन आहिस्ता आहिस्ता थी वेंदा ऐं हिकु पासे थी वेंदा ऐं सिजावल जे लाइ हाणे वैल पैदा थींदो। तव्हां ॾिठो ईअं सिजावल वटि सिर्फ़ु हिकिड़ो मोरो आहे, उहो आहे मीर, ऐं जेको आहे होॾो भर पूरी ख़ल्क़ आहे। पोइ क़िस्त में मां इहो ॿुधायो त मूसा खां नवाब खान मदद घुरी आहे सिजावल खे काउंट करण जे लाइ, ऐं मूसा उन खे चयो त छाजे करे। लेकिन हाणे अचण वारी एपिसोड जी ॻाल्हि कंदा हलूं दोस्तो। अचण वारी एपिसोड में पहिरीं ॻाल्हि त वक़्तु जॾहिं हाणे ऑफर ॾिनी भावल खे त असां मदद घुरंदासीं नवाब खान खां, जंहिंजे करे वक़्तु भावल चयो न ईअं नथो थी सघे, मां दुश्मन हिकिड़े कंहिं दुश्मन जे लाइ ॿिए दुश्मन वटि मां न वेंदुसि, तूं वञे त वक़्तु भली वञ। पोइ अहिड़े हिसाब सां वक़्तु वेंदो हुते ऐं मिली करे नवाब खान खां सिधी हक़ीक़त कंदो। नवाब खान त अॻे ई तयारु आहे इहो कमु करण जे लाइ, लेकिन नेक्स्ट एपिसोड में मूसा खे बि अर्ज़ु करे चुको आहे नवाब खान त तूं सिजावल खान खे काउंट कर। जॾहिं हाणे हीअ ॻाल्हि ईंदी त पोइ मूसा खे बि चवंदो हाणे त ॻाल्हि सही आहे न, हाणे ॾिस भावल सां बि हेॾो ज़ुल्म थियो आहे, तूं साथ ॾे त सिजावल खे क़ाबू कयूं। लेकिन मूसा चवंदो जॾहिं तुंहिंजो दुश्मन भावल बि आहे, सिजावल बि आहे, तूं हिकिड़े दुश्मन जे करे ॿिए दुश्मन जी मदद छो थो करें? ऐं मूसा खे डाउट पइजी वेंदो आहे ऐं परेशान थी वेंदो आहे त हीअ शैतानी करे थो, विढ़ाइणु चाहे थो नवाब खान। लेकिन नवाब खान चवंदो आहे भावल जेको आहे मुंहिंजे ॻोठ जो आहे त मुंहिंजो दुश्मन, लेकिन मुंहिंजे ॻोठ जो माण्हू आहे। सिजावल जेको आहे ॿिए इलाइक़े जो माण्हू आहे, उहो असां सां हिते विढ़े थो, मुंहिंजे ॻोठ वारनि सां विढ़े थो। मां इन जे लाइ जेको आहे भावल जी मदद करणु चाहियां थो। यानी हू ॻाल्हि घुमाईंदो फिराईंदो जीअं मूसा जे दिमाग़ में ॻाल्हि बि आहियां त वाक़ई नवाब खान सचो आहे पंहिंजे ॻोठ वारनि जे लाइ। लेकिन मूसा सम्झी चुको आहे चाल खे, हे दुश्मन पाण में विढ़ाए माराईंदो ऐं पाण ई ताड़ियूं वॼाईंदो नवाब खान। मूसा सम्झी चुको आहे इन ॻाल्हि खे ऐं वक़्तु बि वञी मदद घुरी नवाब खान खां। अहिड़े हिसाब सां पोइ भावल सोचे सोचे सिधो मूसा सां उनजी मुलाक़ात थी वेंदी आहे ऐं मूसा खे चवंदो त मुंहिंजी तूं मदद कर। ऐं मूसा चवंदो मां कहिड़े हालनि में चाचा तुंहिंजी मदद कयां, तूं मूंखे बि धिकारे छॾियो, मां तोखे चयो मां तुंहिंजे दर ते कॾहिं न ईंदुसि, लेकिन अॼु तूं मूंखां मदद घुरी थो, इहो सही न आहे। मीर बि जेको आहे
कमु ग़लति कयो आहे, लेकिन मीर तुंहिंजी धीउ जो राणी जो जेको आहे मुड़ुसु आहे उन खे तूं मारे नथो सघें, बेवा नथो करे सघें, पोइ बि नुक़सानु तोखे आहे। जंहिंमें भावल चवंदो मदद करणी थी त मदद कर, मूंसां बाक़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर, भली मदद न करणी थी त न कर, करणी थी त मदद कर, वधीक तुंहिंजी मर्ज़ी, मां तो वटि हली आयो आहियां। मूंसां चवंदो चाचा मां तुंहिंजी ज़रूरु मदद कंदुसि, बिल्कुलु मदद कंदुसि, तूं मूं वटि आयो आहीं, मुंहिंजो वॾो आहीं, मुहसन आहीं मुंहिंजो, मां तुंहिंजी मदद कंदुसि। अहिड़े हिसाब सां भावल जी हामी मूंसां भरींदो। लेकिन ॿी ॻाल्हि तरफ़ इहा त हाणे जेकी जावल खे धमकी ॾेई आयो भावल, मां तुंहिंजे घर में गिरदुसि, तोखे मारे, मां राणी खे हितां वठी वेंदुसि, मीर खे बि मारे तुंहिंजे घर में ज़रूरु गिरदुसि, इहो करे ॾेखारींदुसि। हाणे सिजावल खे त गुस्सो अची वियो, सिजावल पंहिंजा माण्हू तैनात कंदो, वधाईंदो, जंहिंजे करे हाणे जेको आहे उहो वाइदो बि पूरो करिणो आहे भावल खे, इन जे करे हू मदद मूंसां घुरी रहियो आहे। हुनखे ख़बर आहे इहो मूंसां ई क्रेक आहे जेको जंहिंजे बि घर में घिरी सघे थो ऐं मूंसां ई इहो कमु करे सघे थो। पोइ छा कंदो दोस्तो, मूंसां ऐं नवाब खान जा कुझु वाठा वक़्त भावल मतिलबु 2-3 तरफ़नि खां गॾिजी करे सिजावल खान जे घर में घिरण जी कोशिशि कंदा, हमिलो करण जी कोशिशि कंदा, जीअं राणी खे तव्हां असां कढी खणी वञूं। ऐं नवाब खान जा वाठा बि कोशिशि कंदा, हिकु न ॿियो दुश्मन मरे त भली मरे। नवाब खान सम्झाए छॾींदो वक़्त खे बि, जे बंदूक तोखे भावल खे हणणी आहे हणी छॾिजांइ, नालो बि थींदो सिजावल जो ऐं मीर जो, कहिड़ो बि दुश्मन तुंहिंजे साम्हूं अचे उनखे ठोके छॾिजांइ, असांखे जाॾो मरे असांजो फ़ाइदो आहे, हेॾो मरेनि चाहे होॾो मरेनि। ऐं वक़्त बि इहा कोशिशि कंदो, लेकिन मूंसां गॾु हूंदो। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो सिजावल हाणे पंहिंजी सिक्योरिटी वधाईंदो, टाइट कंदो। होॾां वरी शेर अली बि फुल तयारी में आहे, शेर अली खे ख़बर आहे त सिजावल कॾहिं बि हिनजो ठाह नथो कराए सघे, लेकिन हालांकि सिजावल पंहिंजी जात सही आहे, सिजावल खान हक़ ते आहे, शेर अली नाहक ते आहे, नवाब खान बि नाहक ते आहे, भावल बि ग़लति साइड वञी रहियो आहे। सिजावल इहो चाहे थो त 2 धुरियूं ठही वञनि, जहिड़ा ख़तमु थी वञनि, नवाब खान इन्हनि खे मराए दुफ़ कराईंदो, लेकिन कोई इन जी ॻाल्हि सम्झे नथो, शेर अली त अञा नथो सम्झे। अहिड़े हिसाब सां दोस्तो जे हाणे इन्हनि हमिलो कयो सिजावल खान जे घर जे मथां, त वॾो हाणे गंद थींदो ऐं इहा ई पंहिंजी पूरी कोशिशि कंदा त कहिड़े बि तरीक़े सां असां हमिलो करे दुश्मन खे दफ़ा टांडा ॾेई छॾियूं। लेकिन नेक्स्ट एपिसोड में ही कमु थियण वारो आहे ऐं तव्हांखे काफ़ी ॿी बि अपडेट मां ॾियण वारो आहियां इन्ही वीडियो में। ऐं पोइ दोस्तो शेर अली बि इन शइ जो फ़ाइदो खणी सघे थो। नवाब खान खे त जाड़ो कारो फ़ाइदो आहे, भावल मरे या मूंसां मरे या मीर मरे या सिजावल मरे या भली बख़्ती छो न मरे, त उन जो फ़ाइदो आहे। जहिड़े में हमिलो कंदा ज़रूरु कंहिंखे न कंहिंखे नुक़सानु अचिणो आहे न थोरो घणो, लेकिन शेर अली खे जॾहिं मीर खे जॾहिं सिजावल खे ख़बर पवंदी, मूंसां बि इन्हनि सां गॾिजी वियो आहे, मूंसां असांजे घर जे मथां हमले जी कोशिशि कई आहे, इहो मूंसां हिन सां ॿधल आहे, पोइ उन्हनि खे वॾी कावड़ लॻंदी ऐं मूंसां खे वार्निंग ॾियण जे लाइ मीर वॾी कोशिशि कंदो, सम्झाईंदो पंहिंजे दोस्तनि सां गॾु, ऐं दरिया खान खे बि चई चुको आहे, लेकिन वरी बि चवंदो त मूंसां खे सम्झाए, हाणे मूंसां लाइ मां रिआत न कंदुसि। पहिरियों मूंसां चवंदो तूं नवाब खान जी कच्छ में वेठो आहे, हाणे उहो मूंसां पाण वञी नवाब खान जी कच्छ में वेही रहियो आहे, असांखे हाणे ताना ॾियण वारो, हाणे असांजे जे ख़िलाफ़ थी बीठो आहे, दुश्मन सां गॾु बीठो आहे। ऐं मीर खे बि इन शइ जो गुस्सो लॻंदो, सिजावल खे त गुस्सो लॻणो ई लॻणो आहे, लेकिन मूंसां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन लाइ इहो कमु करे रहियो आहे, हुनखे नवाब खान जो एतबार खटिणो आहे। पोइ जेको हुन सां भरिसां वेही नवाब खान खे कंदो किटली ऐं उन जी खॾा खोटींदो ऐं सॼणनि खे ॿुधाईंदो, दुश्मन खे दुफ़ कराईंदो वेंदो, आहिस्ता आहिस्ता जीअं उॾई कंहिं काठी खे खाईंदी आहे। अहिड़े हिसाब सां हाणे इहो कमु तॾहिं मूंसां सॼणनि जे ख़िलाफ़ु थी बीठो आहे, लेकिन भावल जी मदद कंदो। तव्हां ॾिसो दोस्तो अनक़रीब न वक़्त जी जॻह ख़तमु थी वेंदी भावल वटि, ऐं मूंसां जे लाइ वरी भावल वटि आहिस्ता आहिस्ता इज़त वधी ईंदी ऐं भावल वरी मूंसां जी साॻी इज़त करणु लॻंदो जीअं पहिरियां कंदो हुयो। ऐं वक़्त जा जॾहिं पोल पधरा थींदा, इहो मूंसां ई पोल पधरा कंदो। वक़्त चोरी चोरी मिलणु ईंदो आहे न नवाब खान सां। पोइ जेको आहे भावल जॾहिं असलियत ज़ाहिर थींदी त वक़्त जी जॾहिं असलियत ज़ाहिर थींदी त भावल उन खे घरां हिकु पासे करे छॾींदो, लेकिन हू सरियाम पोइ विढ़ंदो नवाब खान सां गॾिजी करे वक़्त भावल सां, ऐं भावल खे बचाइण जे लाइ मैदान में हूंदो मूसा ऐं ॿिया दोस्त। इहो ई मीर अॻिते हली भावल खे कमु ॾेई सघे थो। जॾहिं भावल जा भाइटियो ख़िलाफ़ु थी वेंदो त इहो मीर जाटो आहे हुनजो,
इहो ई खिलाराणी जे चवण ते बावल जो साथ अॻिते हली ॾेई सघे थो। फ़िलहाल इन वक़्त खे थोरो वॾो टाइम पियो आहे, वॾे बाद जी इहा ॻाल्हि आहे। लेकिन ॿी ॻाल्हि इहा त शेरणी बि इन शइ जो भरपूर फ़ाइदो खणंदो ऐं सिजावल ख़ान जी त इहा ई कोशिशि आहे मां इन ॿिनि धुरनि खे ठाहे छॾियां, इहे पाण वेड़ी माया थींदा, फ़ाइदो को कोन्हे। ऐं भावल त उठ जो उठ आहे, उन का ॻाल्हि न सम्झी ऐं भावल इहा ई ॾिसी मीर खे अञा सफ़ा सुॼी वियो, कावड़जी वियो सिजावल जे मथां। तुंहिंजे दुश्मन खे छो पनाह ॾिनी अथई? बाबा दुश्मन तुंहिंजो आहे न, हुनजो दुश्मन न आहे, हुन पनाह ॾिनी आहे। ऐं कॾहिं तूं बि पनाह ॾींदो आहीं दुश्मननि खे, सिजावल जे दुश्मननि खे, ऐं कॾहिं नवाब ख़ान ॾींदो आहे हिक ॿिए दुश्मननि खे। इनजे करे त हाणे बावल खे लॻी वई गुस्सो ऐं नवाब सिजावल जी इहा कोशिशि हुई त हिन खे ॻाल्हियुनि में कहिड़े बि तरीक़े सां काउंट कयां, हिते विहायां ऐं हीअ ॻाल्हियूं असांजूं ॿुधे मन इन्हनि जो ठाह थी वञे। लेकिन भावल इहा ॻाल्हि न सम्झी, भावल जे ज़हन में न वेठी, छो त भावल जे कुल्हे ते वेठो आहे भक्त जहिड़ो शैतान, ऐं हू शैतान जेको आहे कीअं चाहींदो त अहिड़नि जो ठाह थी वञे। इनजे करे भावल हिकिड़ी बि ॻाल्हि सिजावल जी न ॿुधी, वियो वार्निंग ॾेई मोटी आयो। हाणे पंहिंजी ही पूरी तयारी कंदा, मूसा बि तयारी कंदो। दोस्तो हाणे जंहिं टाइम अगरि हमिलो हिननि कयो सिजावल जे ॻोठ जे मथां त राति जो कंदा, ॾींहं जो ही कॾहिं बि न कंदा। सभु गॾिजी 2-3 तरफ़नि खां सिजावल जे ॻोठ जे मथां हमिलो कंदा। लेकिन जेतिरी ही अफ़वाह ॿुधाइनि था एतिरो हमिलो नथो बि थी सघे। ठीकु आहे दोस्तो, इन जो एतबार तव्हां न कयो। ऐं जीअं वरी कंहिं चवंदा आहिनि हीअं कंदासीं, धुप कंदासीं, ॻोठ तबाह कंदासीं, लेकिन हिकिड़ो ठका हणी वरी ॿी कुंड खां निकिरी वेंदा आहिनि। इहा इन ड्रामेरनि जी असलियत बि आहे, इहो बि तव्हां यादि करे छॾियो। तव्हां इन इंतज़ार में हुजो को वॾो खून ख़राबो थींदो, ईअं बि न आहे। बसि हिकिड़ी कहाणी ॿुधाइणी आहे, ॾेखारिणी आहे त ईअं बि थींदो आहे। लेकिन काफ़ी माण्हू सोचींदा रहंदा आहिनि त यार हीअ छा थी रहियो आहे, इहो ई कुझु थी रहियो आहे। तकरार ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो आहे, बहितरीनु सोप सीरियल आहे। हिन टाइम हिन वक़्त जे हिसाब सां हिकु बहितरीनु सोप सीरियल हली रहियो आहे। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हर वीडियो जेको आहे, हर तकरार ड्रामे जी एपिसोड हिकु महिनत सां ठहियलु हूंदी आहे। इन खे गौर सां ॾिसंदा कयो। इन जो जीअं हे करनि था तव्हां ईअं न कंदा कयो, लेकिन वीचार कंदा कयो। जेके इन्हनि में सुठियूं ॻाल्हियूं आहिनि उहे तव्हां पंहिंजे अंदरि अपनाईंदा कयो। जेके ड्रामनि में किनियूं ॻाल्हियूं आहिनि उहे पाण मूं ॾिसो, असां त इहो कमु नथा कयूं हिन टाइम, हिन दौर में ज़िंदगी पंहिंजी में उहे किनियूं शयूं पंहिंजे जिस्म मां कढी छॾींदा कयो। सुठियूं ॻाल्हियूं जेको ड्रामनि में तव्हां ॾिसो उहो पंहिंजे जिस्म जे अंदरि फिट कयो, पाण जे इलाइक़े वारनि खे उहो सुठो कमु करे ॾेखारियो। लेकिन ई खून ख़राबो, कलाशन वग़ैरह खणी करे उहा दहशतगर्दी न मचाइजो जेको ड्रामनि में ॾेखारियो वेंदो आहे। इहो सच न हूंदो आहे, लेकिन हिकु सम्झाइणी हूंदी आहे। दोस्तो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, उमेदु आहे मुंहिंजी हीअ अपडेट तव्हां असीं ताईं ॾिठी हूंदी। सभिनी दोस्तनि खे नंढिड़ो अर्ज़ु आहे, असांजो हिकु ॿियो यूट्यूब चैनल आहे शाहिद खुसो सिंधी, जंहिंमें सुठा व्लॉग मां ठाहींदो आहियां सिंध जी ख़ूबसूरती जे हवाले सां, वक़फ़नि बाय वक़फ़नि। उन ते मुंहिंजो 8 ॾींहुं 7 ॾींहुं 10 ॾींहुं हिकु व्लॉग ईंदो आहे। रोज़ु उन ते का वीडियो असां न रखंदा आहियूं। सिंध जूं सुठियूं मज़ारा, सिंध जा जेको आहे वली, सिंध जी जेका ॿारहाड़ी जा ख़ूबसूरत नज़ारा ऐं सिंध जो हिस्टोरिकल जॻह जायूं, सुठा ख़ूबसूरत मंज़र शाहिद खोसो सिंधी यूट्यूब चैनल ते। ही उन चैनल जो लोगो अथव, वञी करे उन खे हाणे यूट्यूब ते सर्च कयो, शाहिद खोसो सिंधी जे नाले सां अची वेंदो। उन खे सर्च करे उन ते अची असांजा उन खे सब्सक्राइब बि कयो ऐं उहे वीडियो बि असांजा ॾिसो। इनशाला अॻिते अञा बहितरीनु कमु आणींदासीं असां उन चैनल ते। उहो सिर्फ़ु चैनल इन लाइ ठाहियो आहे जो पंहिंजी ख़ूबसूरत सिंधड़ी खे दुनिया जे साम्हूं आणे सघूं। छाजे करे त सिंधड़ी एॾी ख़ूबसूरत आहे। मां सिंध में पैदा थियो आहियां, असांजा वॾा पैदा थिया आहिनि, असां जाया नंढा वॾा हिते थिया आहियूं। जेतिरी मोहबत सिंध सां मूंखे आहे, हक़ीक़त पुछो मूंखे ॿिए कंहिं इलाइक़े सां बि मुंहिंजी न लॻंदी आहे। कॾहिं दिलि चवंदी आहे त काश असांजी ज़िंदगी एॾी वॾी हुजे आहे, सिंध खे न छॾियो आहे। हर माण्हू सिंध खे छॾे वेंदो, दफ़न बि सिंध में थींदो। लेकिन हिकु हीअ रवायत आहे, ख़ूबसूरत सिंध खे ॾिसण जे लाइ शाहिद खोसो सिंधी यूट्यूब चैनल ते अची वञो। अगरि तव्हांखे चैनल नालो नथो लिखणु अचे त डिस्क्रिप्शन में मां उनजी लिंक ॾेई छॾी आहे, लिंक ते क्लिक करे उन चैनल ते अची वञो। ऐं ॿी बि नंढिड़ो अर्ज़ु आहे, हिन चैनल खे बि सब्सक्राइब करे छॾियो जंहिं ते तव्हां हीअ वीडियो ॾिसी रहिया आहियो।
सिंधी शोबिज़ जे हवाले सां सुठा वीडियोज़, रिव्यूज़, ड्रामा रिव्यूज़, न्यूज़ ऐं टॉपिक इन्ही चैनल ते तव्हांखे मिलंदा। शाहिद खोसो व्लॉग ते। असां मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। दुआनि में यादि रखंदा दोस्तो। अल्लाह हाफ़िज़।